नाज़िम पने आखिल में अज़ीम बुज़ुर्ग ऐं दरगाही हालेजी शरीफ़ जे बानी हज़रत हमादुल्ला हालेजवी जी यौम वफ़ात जे मौक़े ते सेमिनार मुनक़द कयो वियो। उन्ही हवाले सां ॾिसूं था यास शेख जी रिपोर्ट। सिंध सूफ़िन ऐं औलियान जी सरज़मीन आहे, जितां जे बुज़ुर्गनि, आलिमनि, सूफ़िन, अदीबनि, शाइरनि ऐं औलिया अल्लाह हमेशा अमुन, मोहब्बत, भाईचारे ऐं रवादारी जो दर्सु ॾिनो आहे। अहिड़े ई हिकु अज़ीम बुज़ुर्ग नाले वारे आलिम दीन सिलसिला कादरिया राशिदिया जे नामवर इमाम ऐं दरगाह हालेजी शरीफ़ जे बानी हज़रत साईं हमादुल्ला हालेजवी जी दीनी तालीमात, ख़िदमात, फ़िक्र फ़लसफ़े, अमुन ऐं यकजहती वारे पैगाम खे आम करणु ऐं नए नस्ल खे ॼाण फ़राहम करण बाबति संदसि यौम वफ़ात जे सिलसिले में हिकु शानदार सेमिनार मुनाक़िद कयो वियो, जंहिं में सिंध जे कुंड कुर्छ खां नाले वारनि आलिमनि, बुज़ुर्गनि, शाइरनि, अदीबनि शिरकत करे हज़रत साईं जी सवाने हयात बाबति मक़ाला ऐं लिखणियूं पढ़ी भेटा पेश कई। उन वक़्तु सेमिनार में शरीक महिमाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त साईं हमादुल्ला हालेजवी सिंध जो तमामु वॾो आलिम ऐं तमामु वॾो मुस्लिह हो, रिफार्मर हो। असुल में इन्हनि बुज़ुर्गनि जूं रिफार्मेशन आहिनि ऐं उहे रिफार्मेशन जेके सिंधी समाज लाइ उन्हनि कयूं आहिनि। हिते तौहीद पकड़िजे, हिते माण्हुनि में आला इंसानियत पकड़िजे, हिते माण्हुनि जो ताल्लुक़ु ख़ुदा सां जुड़े, जहालतूं ख़तमु थियनि ऐं बदरस्मूं ख़तमु थियनि। सब मुख़्तलिफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हिते आया आहिनि ऐं उन्हनि मक़ालनि जी सूरत में पंहिंजो इज़हार ख़्यालु कयो आहे। ऐं तव्हां ॾिठो त हज़रत साईं जी शख़्सियत ते हिकिड़ो पहिरियों PhD तहक़ीक़ थी हुई अॼु खां 30 साल पहिरियों, पोइ उनखे मां संवारे सीगारे उनखे नए सूरत में जेको किताब जी सूरत में आंदो आहे हयात हज़रत हालेजवी। अॼु उन किताब जी जेकी मुहूरत बि थी। हज़रत हमादुल्ला क़ुरान पाक जे पैगाम खे दुनिया जे आॾो आम कयो ऐं शरीयत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मुकम्मल तौर ते अमल कयो ऐं पंहिंजे मुरीदनि मोतक़िदनि खे बि हिन जी ताक़ीद कई। उन्हनि जूं तालीमात ऐं ख़िदमात तमामु अहम आहिनि। अॼु हज़रत हमादुल्ला हालेजवी जे मुख़्तलिफ़ पहलुनि जे हवाले सां पंहिंजा मक़ाला ऐं तक़रीरूं पेश करिया आहिनि, जिन में उन जूं सियासी ख़िदमतूं, आज़ादी जे हवाले सां ख़िदमतूं, दीनी ख़िदमतूं ऐं समाजी ख़िदमतूं आहिनि। ऐं उन हवाले सां जेके पंहिंजा दोस्त वीचार पिया वंडीनि ऐं इन सां अॼु जे नस्ल खे ऐं हिकिड़े ॿिए तबिके खे इहो पैगाम मिलंदो त हज़रत हमादुल्ला हालेजवी सिर्फ़ु हिकिड़े दायरे में बंदि न हो, पर हुनजा केतिरा ई पहलू आहिनि जंहिंखे उजागर करणु वक़्त जी ज़रूरत आहे। ऐं अॼोको ही जेको सेमिनार आहे उहो मल्टी डायमेंशनल स्टाइल सां आहे, जंहिंमें असां मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा दोस्त गॾे साईं हमादुल्ला हालेजवी साहिब जन जा जेके तालीमात आहे उनखे पुॼाइण जी कोशिशि कई आहे। हिन उन दौर में रिवोल आंदो, चेंज आंदी ऐं हिकु वॾो इनकलाब आंदो। उहो इनकलाब इहो हुयो त माण्हू जहालत में हुया, माण्हू ऊंदाही में हुया, माण्हू कारी ऊंदाही बाट में हुया। उन्हनि खे इलाइक़े जे माण्हुनि खे, उन्हनि शख़्सियतुनि खे हुन तालीम जहिड़ी ज़ेवर सां रोशनास कयो। हिन दर तां बिना मतभेद जे केरु हिंदू आहे, केरु मुस्लमान आहे, केरु घटि ज़ात वारो आहे, ऊची ज़ात वारो आहे, हीअ यकसां हिकु इंसानियत जे नाते सां हिननि जेको आहे सो ते फैज़ ॾिनो। इन करे हर तबिके जो माण्हू, हर मज़हब जो माण्हू संदन दरगाह ते हाज़ुरी भरींदो रहियो ऐं उतां मुस्तफ़ैज़ थींदो रहियो। हज़रत साईं हमादुल्ला हालेजवी जी इस्लामी तालीमात लखें माण्हुनि लाइ मशअल राह आहे, जंहिं मां अॼु बि माण्हू फैज़याब थी रहिया आहिनि। उन मौक़े ते साईं जी मुकम्मल सवाने हयात ते मुश्तमिल शाया थियल किताब जी मुहूरती तक़रीब पिणु कई वई। कैमरामैन कुरबान मलिक सां गॾु अयाज़ शेख, आवाज़ TV न्यूज़, पनो आकिल।